नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मन यब्तग़ि ग़ैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु व हुव फ़िल आख़िरति मिनल ख़ासिरीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। असांजे मुल्क पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते सूबे सिंध में कुछ अरसे खां असां लगातार महसूस करियूं पिया त बेदीन तबको मुल्हिद जेके इस्लाम जा दुश्मन आहिनि से लगातार इस्लामी तालीमात ते हमलो कनि पिया ऐं उन जे मुक़ाबले में उन्हनि मज़हबनि जी ताईद कनि पिया जिन जो बुनियाद सिर्फ़ शिर्क आहे। तव्हां ॾिसो हींअर हिंदू मत सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि पंहिंजी ईद मल्हाई दीवाली। उहे हिंदू आहिनि, जीअं बि चाहिनि पंहिंजे मज़हब ते अमल कनि, इस्लामी रियासत उन्हनि ते दबाव कोन विझंदी, मजबूर कोन कंदी, पंहिंजे मज़हब ते उहे अमल करण में आज़ाद आहिनि। लेकिन जॾहिं को मुसलमान उथी चवे त बाबा ही ॾिहाड़ा मल्हाइण ज़रूरी आहिनि, मुबारकबाद ॾियण में को हर्ज कोन्हे, त
तो पोइ अहिड़नि माण्हुनि जी पकड़ करणु क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में इंतहाई ज़रूरी आहे। सभ खां पहिरियां ई तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अल्लाह ताला सूरे आल इमरान में आयत नंबर 85 हिकु वॾी हक़ीक़त बयान कई आहे, जंहिंमें उन्हनि माण्हुनि जो रद्द आहे जेके वहदत अदियान जी ॻाल्हि कनि था, जेके चवनि था त सभु मज़हब सचा आहे। वॾा जाहिल आहिनि या इरादतन माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जी कोशिश कनि था। उहे मज़हब जेके शिरक जे बुनियाद ते हुजनि, जिन जो बुनियाद शिरक हुजे, ऐं दीन इस्लाम जंहिंजो बुनियाद अल्लाह जी तौहीद आहे, छा इहे मज़हब पाण में बराबर थी सघनि था? जेकॾहिं सभु मज़हब सचा आहिनि, अल्लाह ताला पैगंबर छो मोकिलिया? इब्राहिम अलैहिस्सलाम पुतन खे छो ॾाठो? अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मक्के खे फतह करण माल पाण पंहिंजे मुबारक हथनि सां 360 बुत किराइनि था। छो टोड़िया विया? छो अंबिया शहीद थिया? करे जो सभु जा सभु अल्लाह जी तौहीद जा अलमबरदार। हाणे तौहीद वारो दीन ऐं उहो मज़हब जंहिंजो बुनियाद शिरक ते हुजे करे बराबर थी सघनि था? मुमकिन आहे? बल्कि हिंदू मत भेरूमल आडवाणी उनजो किताब आहे क़दीम सिंध मुंहिंजी लाइब्रेरी में, पाण हिंदू आहे, चवे थो असां वटि इन्हनि बुतनि जी ख़ुदान इन्हनि जो तादाद 33 करोड़ आहे। हिकिड़ो ॿियो हिंदुस्तान जो पुराणो मौरिख आरसी दत्त, रोवेश चंद्रा दत्त, उनजो किताब आहे शॉर्ट हिस्ट्री ऑफ एंशंट इंडियन सिविलाइजेशन। अलहमदुलिल्लाह मूं डाउनलोड करे रखियो आहे पाण वटि। उन बि चयो आहे त हिंदू मत जे अंदरि 330 मिलियन ख़ुदानि जी पूॼा कई वञे थी। 330 मिलियन खे तव्हीं ज़र्ब ॾियो 10 लख सां 33 करोड़। जंहिं मज़हब में 33 करोड़ ख़ुदानि जी पूॼा हुजे ऐं उहो दीन जंहिंमें हिकु अल्लाह जी इबादत हुजे, कुल हो अल्लाहु अहद, छा इहे पाण में बराबर थी सघनि था? पर इहो पाण वटि मुनाफ़िक तबिको, ऐं उनखे मुनाफ़िक चवंदो आहियां, छो? दीन जा दुश्मन, इस्लाम जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारा, पैगंबरनि ते हमलो करण वारा, अल्लाह जी ज़ात जी तौहीन करण वारा, सहाबा जी तौहीन करण वारा, क़ुरान करीम जी तौहीन करण वारा। पर वरी मुनाफ़िक़त कहिड़ी कंदा? जॾहिं संदन को माण्हू मरंदो आहे त उन जी नमाज़ जनाज़ा। ऐं नमाज़ जनाज़ा छो थो पढ़े? तुंहिंजो कहिड़ो तालुक नमाज़ जनाज़ा सां? नमाज़ जनाज़ा मोमिन मुसलमान जे लाइ। दफन करी थो, तूं त वञी उनजो अग्नि संस्कार कर, क्रियाक्रम कर, बाहि में साड़। तुंहिंजो कहिड़ो दीन इस्लाम जे माना तरीक़े सां तालुक? छा जे लाइ जनाज़े निमाज़? छा जे लाइ दफनाइण? छा जे लाइ निकाह पढ़ाइण? जॾहिं तुंहिंजो इस्लाम सां तालुक ई कोन्हे, इस्लाम तोखे पसंद ई कोन्हे, तूं मुनाफ़िक़त छो थो करी? अलल ऐलान चओ काफ़िर आहियो। दीन चवे थो मुनाफ़िक काफ़िर खां बिछड़ो आहे। रूप मुसलमान जो, अंदर में पलीती इस्लाम जे ख़िलाफ़, हत्ता के होॾां पंहिंजो पाण खे तरक़ी पसंद सॾाईंदा आहिनि, अल्लाह जी ज़ात जा मुनकिर, क़ुरान जा मुनकिर, पैगंबरनि जा मुनकिर। पर जॾहिं किरण ते ईंदा आहिनि त माइट मरी वञे टीजो पिया मल्हाइनि।
जहालती हद ते ॾिसो। होॾां तव्हां दीन जो बुनियाद तस्लीम कोन था करियो ऐं होॾां वरी बिदअतनि ते अमल पिया करियो, टीजो मल्हायो पिया। हाणे जी ॻाल्हि आहे, फेसबुक ते तव्हां ॾिसी सघो था हिकिड़े दहरीअ टीजो मल्हायो। अल्लाह अकबर। दीन इस्लाम तो उहो दीन आहे जेको अल्लाह जो पसंदीदा दीन आहे। ॿुधाईंदो हला दीन रहमत, ऐं अल्लाह जेको नबी मोकिलियो उहो पैगंबर रहमत। फरमायाई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, पैगंबर सां तोखे जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो। जहाननि में गैर मुस्लिम भी आहिनि, जहाननि में गैर मुस्लिम भी आहिनि, जानवर भी आहिनि, पखी भी आहिनि, मुसलमान मोमिन भी आहिनि। अल्लाह जे नबी जो तरीक़ो छा हो तव्हां ॾिसो। ख़ुदि उन दौर जे अंदरि जेके गैर मुस्लिम हुआ, प्यारे पैगंबर उन्हनि सां बि सुठो तालुक रखियो, पर अक़ीदे जे मुआमिले में अल्लाह जे नबी कॾहिं समझोतो कोन कयो आहे। अॻिते आउं केतिरा मिसाल पेश करण वारो आहे। त दुनिया जे अंदरि यहूदी छोकिरो बीमार थिए थो पाड़े में, बुखारी जी रिवायत नंबर 1356, तबियत पुछण वञनि था। यहूदी छोकिरे जी तबियत पुछी तबलीग कनि था, अस्लिम तस्लम, छोकिरा मुसलमान थी अल्लाह जे अज़ाब खां बची वेंदे। उन छोकिरे उते कलमो पढ़ियो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह। पाण कमरे खां ॿाहिरि निकिता, पंहिंजी तारीफ़ कोन था कनि, फरमाइनि था अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अनक़ज़हु मिनन नार, उन अल्लाह जी तारीफ़ जिन छोकिरे खे जहन्नम जी बाहि खां बचाए वरितो। ॾिसो पाड़े जे अंदरि रहण वारो यहूदी आहे, मजलिस में अचे थो, पाण इयादत लाइ हली वञनि था, तबियत पुछण वञनि था। इस्लाम मने इन ॻाल्हि खां कोन थो करे। केतिरा मिसाल तव्हांखे ॾींदो हलां। जॾहिं पाण ताइफ़ वञनि था, तव्हांखे ख़बर आहे त उते जे सरदारनि लोफर छोकिरा संदन पोयां लॻाए छॾिया, जिन अल्लाह जे नबी खे पत्थर हया, ईज़ायो। सही बुखारी जी हदीस आहे 3231। अल्लाह मलकुल जिबाल मोकिलियो, जबलनि जो फ़रिश्तो अची चयई, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तव्हां चाहियो त हिन ताइफ़ जी बस्ती खे 2 जबलनि जे अंदरि आउं पीड़े छॾियां, पीसे छॾियां, सभु पीसजी वञनि। पाण फरमाइनि था न, बल अर्जू अन युखरिजल्लाहु मिन अस्लाबिहिम मन याबुदुल्लाह वहदहु ला युशरिकु बिही शैअ। पाण फरमाइनि था न, मूंखे अल्लाह में उम्मीद आहे अल्लाह हिन जे नस्ल मजा अहिड़ा माण्हू पैदा कंदो जेके हिकु अल्लाह जी इबादत कंदा, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक कोन कंदा। अल्लाह जे नबी जेका ॻाल्हि कई सची साबित थी। अॼु बि वञो ताइफ़, आहे को काफ़िर, मुसलमान ई मुसलमान है, तौहीद जो मरकज़ बणिजी वियो। चाहीन हा मलाइक इन्हनि खे पीसे छॾे हा, पर अल्लाह जे नबी जी रहमत ॾिसो, पाण उन्हनि खे माराइनि कोन था, बल्कि उन्हनि जी हिदायत जा तलबगार आहिनि। एतिरे क़दर संदन अख़लाक आहे। अहिड़े नमूने सां ॾिसो, बुखारी जी रिवायत आहे, मुस्नद अहमद जी 27226। हिकु दफ़ो अबू बसरा ग़िफ़ारी चवे थो रज़ी अल्लाह अन्हु, आउं जॾहिं गैर मुस्लिम काफ़िर हुअसि, हिकु दफ़े अल्लाह जे नबी वटि तरसियो आहियां राति जो, पाण मुंहिंजी ख़िदमत कई अथई। हिकिड़े गैर मुस्लिम जी काफ़िर की अल्लाह जे नबी ख़िदमत कई, बाद में अबू बसरा मुसलमान थी वियो। ऐं सही बुखारी हदीस आहे मुस्लिम जी 2063। हिकिड़ो काफ़िर वटि तरसे थो, उहो 7 बकरियूं तिन जो खीर पी वियो। ॾिसो महिमान नवाज़ी कनि पिया न, काफ़िर तरसियो आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि, पाण महिमान नवाज़ी कनि था, तव्हांजो 7 बकरियूं तिन जो खीर पी वियो। पोइ जॾहिं मुसलमान थियो, अल्लाह अकबर, वरी आयो हिकिड़ी बकरी जो खीर मुश्किल सां पी सघे। अल्लाह जे नबी फरमायो, काफ़िर 7 आंधनि सां खाईंदो आहे, 7 आंधनि सां। मुसलमान थियण खां पोइ
उहा जेका तलब हुई खाधे जी घटिजी वई। पर ॿुधाइण चाहियां थो प्यारे पैगंबर 7 बकरियूं उन जो खीर पियारनि था हिकिड़े काफ़िर खे जेको गैर मुस्लिम आहे, अञा मुस्लमान कोन थियो आहे, पर अल्लाह जो नबी उन्हनि सां बि उसने शुरू करे। तव्हांजो वॾो मिसाल ॾींदो हलां, सही बुखारी हदीस 1020 पाण मके जे अंदरि मौजूद आहिनि। काफ़िरनि वॾो ईज़ायो, तंग कयो, अल्लाह खां दुआ घुरनि था, या अल्लाह तूं इन्हनि ते तो कहत मुसल्लित कर, इन्हनि ते ॾुकार मुसलत कर। ऐं पोइ ॾुकार मुसलत थियो। अहिड़ी हालत थी वई जो मरण जे क़रीब पहुची विया, का शइ वटनि न हुजे, चमड़ो खाइनि पिया। तव्हांजो अबू सुफियान रज़ी अल्लाह अन्हु जेको उन ज़माने में अञा मुस्लमान कोन थियो, हली आयो, चवण लॻो ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं त चवंदो आहीं त माइटी ॻंढण वॾो नेकी जो कमु आहे, असीं बि तव्हांजा माइट आहियूं, ही हालत वञी थी आहे। अल्लाह खां दुआ करो त अल्लाह ताला सुकार करे। हिते बि हिकिड़ो पॉइंट आहे, अबू सुफियान गैर मुस्लिम आहे, पर उनखे ख़बर आहे त मोहम्मद रसूलुल्लाह जी दुआ क़बूल पवे, दिल गवाही ॾे थी अल्लाह जो रसूल आहे, तॾहिं हली आयो। अल्लाह खां दुआ करो ऐं पाण सुगोरनि उन्हनि जे लाइ दुआ घुरी, जिन अल्लाह जे रसूल खे ईज़ायो, अल्लाह ताला बरसात वसाई ऐं सुकार थी वई। ही गैर मुस्लिम काफ़िरनि सां अल्लाह जे प्यारे पैगंबर जो हुस्न सलूक आहे। तव्हांजो सही बुखारी जी हदीस आहे 1312 पाण वेठा आहिनि, तेसि ताईं हिकिड़ो जनाज़ो अची लंघियो, पाण उथी बीह रहिया। साहबा जो अल्लाह जो रसूल ही जेको जनाज़ो आहे सो त हिकिड़े यहूदी जो आहे, गैर मुस्लिम जो आहे। पाण फरमाईंदा अलैसत नफ्सन, छा यहूदी इंसान कोन हो, छा हुनजी जान कोन हुई? पाण सगोरा हिकिड़े यहूदी जे जनाज़े ते उथी बीठा आहिनि। इहा ॿी ॻाल्हि आहे, बाद में जनाज़े जे लाइ उथण मनसूख थी वियो, लेकिन पहिरियां ई मनसूख कोन हो। पाण यहूदी जे जनाज़े लाइ उथी बीठा आहिनि। अंदाज़ो लॻायो केतिरे क़दर अल्लाह जे नबी जो माना हिकिड़ी रवादारी आहे गैर मुस्लिम सां दुनियावी मामलात जे अंदरि। तव्हां ॾिसो, जॾहिं पाण सगोरा को लश्कर मोकिलींदा हुआ जिहाद जे लाइ, चवंदा वला तक़्तुलू इमरातन, के औरत खे न क़त्ल कयो, वला तक़्तुलू वलीदन, के ॿार खे न मारजो, वला तक़्तुलू असीफन, जेके मज़दूर सामान खणी ईंदा आहिनि जंग जे मैदान में, उन्हनि खे बि क़त्ल न कयो। अंदाज़ो लॻायो, आहिनि काफ़िर आहे, हुनजो ॿार, औरत काफ़िर आहे, मज़दूर काफ़िर आहे, पर पाण सुगरा एतिरा महिरबान आहिनि त के बि औरत खे, ॿार खे, घोड़े खे क़त्ल न कयो वञे। हत्ता के हिकु दफ़े सैयदुना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ी औरत खे क़त्ल करे छॾियो। पाण फरमाइनि था आऊं ख़ालिद बिन अमल खां या अल्लाह बरी आहियां, मूं कमु कोन ॾिनो। त एतिरे क़दर अल्लाह जे नबी गैर मुस्लिमनि सां उसने शुरू कयो आहे। तव्हांजो जेकॾहिं को मुस्लमान के गैर मुस्लिम खे क़त्ल करे थो, सही बुखारी हदीस आहे, हदीस नंबर 3166, पाण फरमाइनि था मन क़तल मुअहदन लम यरह राहियतल जन्नह, जेकॾहिं के मुस्लमान अहिड़े गैर मुस्लिम खे क़त्ल कयो जंहिंसां मुस्लमाननि जो मुआहिदो आहे, को उन्हनि सां पैक्ट आहे, को ठा थियो आहे। माण्हुनि जो थींदो आहे न, मुस्लमान मुल्कनि जो काफ़िरनि सां बि थींदो आहे, मुआहिदा थींदा आहिनि। तव्हांजा माण्हू अची सघनि था असांजे मुल्क में। अल्लाह जे नबी फरमायो त जेकॾहिं अहिड़े गैर मुस्लिम खे क़त्ल करे थो जंहिंसां मुस्लमाननि जो मुआहिदो थियल आहे, उहो माण्हू जन्नत जी ख़ुशबू महसूसु न करे। वही सोचो, इस्लाम जे अंदरि गैर मुस्लिम जी जान जी बि क़ीमत आहे। ईअं मारण जो हुकुम इस्लाम कोन ॾिनो आहे। हा, जॾहिं जंग जे मैदान में अचनि पोइ न आहे छॾियो, जॾहिं तलवार खणी तव्हांजे साम्हूं अचनि, तव्हांजे ख़िलाफ़ साज़िशूं कनि, तव्हांखे मारण जी कोशिश कनि, तव्हां ते हमला आवर थियण वारा हुजनि, पोइ दीन चवे थो उन्हनि सां रिआयत कोन कबी। पर जेकॾहिं अल्लाह ताला क़ुरान में फरमायो सूरह मुम्तहिना जे अंदरि आयत नंबर 8 त उहे गैर मुस्लिम, उहे काफ़िर जिन तव्हां सां क़िताल कोन कयो आहे, तव्हांखे पंहिंजनि घरनि मां न कढियो आहे, अल्लाह तव्हांखे मने नथो करे
त उन्हनि सां हुस्न सुलूक न करे, हुस्न सुलूक करे सघो था उन्हनि काफ़िरनि सां जिन तव्हां सां क़िताल कोन कयो आहे, जिन तव्हांखे तव्हांजे घरनि मां नाहे कढियो, तव्हीं उन्हनि सां हुस्न सुलूक करे सघो था। अल्लाह फरमाए थो अल्लाह तव्हांखे रोके कोन थो। सूरह मुम्तहना जी आयत नंबर 8 ही वाक़िया ॿुधाईंदो हलां त केतिरे क़दर अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गैर मुस्लिमनि सां हुस्न सुलूक कयो, पर जॾहिं अक़ीदे जो मामलो ईंदो त हाणे इस्लाम जो रवैयो ॿियो आहे। इस्लाम यादि रखी छॾियो, अक़ीदे जे मामले में का कमज़ोरी बर्दाश्त नथो करे। दीन इस्लाम जो बुनियाद अक़ीदो आहे न, तौहीद खे कढी छॾियो बाक़ी दीन बचंदो। सिर्फ़ मूंखे एतिरो जवाब ॾियो, इस्लाम मां तव्हां तौहीद कढी छॾियो, इस्लाम बचंदो कोन बचंदो। बल्कि दीन चवे थो अक़ीदे जे मामले में मुसलमान सख़्त हुजे, हत्ता के गैर मुस्लिम सां मुशाबत बि न करे, उन जहिड़ो थियण जी कोशिश न करे। अक़ीदे में, इबादत में, लिबास में, तौर तरीक़नि में ऐं सभई दलील ॾियां थो। पहिरीं तव्हां ॾिसो अल्लाह जे नबी जो फरमान आहे मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम। अबू दाऊद जी हदीस 4031 पाण फरमाइनि था जंहिं बि माण्हू कंहिं ॿी क़ौम सां मुशाबत कई उन्हनि मज़ा थी। तव्हां मुशाबत कई हिंदुनि सां, तव्हां मुशाबत कई ईसाइनि सां, तव्हां मुशाबत कई यहूदियुनि सां, अल्लाह जो नबी छा थो चवे उन्हनि मज़ा थी। क्रिसमस केरु मल्हाईंदो आहे? ईसाई। दीवाली ऐं होली केरु मल्हाईंदो आहे? हिंदू। ऐं ॿुधाईंदो हलां इहे महज़ ख़ुशी जा तहवार कोन्हनि, मता तव्हीं सम्झो इहे ख़ुशी जा तहवार आहिनि, इन्हनि जे पोयां शिरक मौजूदु आहे। उलमा जेके फतवाऊं ॾिनियूं आहिनि न, सभिनी उलमा, इमाम इब्न क़य्यम बि लिखियो आहे त गैर मुस्लिम खे उनजी ईद ते मुबारक ॾियणु हराम आहे, छो त इन्हनि जा दिहाड़ा जेके आहिनि उन्हनि जे पोयां शिरक आहे। ईसाई ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह जो पुटु मञनि था न, बल्कि ख़ुदि अल्लाह बि चवनि था। क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो ईसाईनि अहिड़ी ॻाल्हि कई आहे क़रीब आहे जो आसमान फाटी पवनि, जो अल्लाह जे लाइ पुट जो माना इंतसाब कयो अथनि त अल्लाह खे नऊज़ बिल्लाह पुट आहे, अहिड़ी ॻाल्हि कई अथनि जो आसमान फाटी पवनि। पोयां ॾिसो शिरक आहे। हिंदू जेकॾहिं दीवाली मल्हाए थो, इनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका मुंहिंजी लाइब्रेरी में 25 जिल्दनि जे अंदरि मौजूदु आहे, धुको कोन्हे। उनजो जिल्द नंबर 4 सफ़ो नंबर 134 ऐं इनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका पूरी दुनिया जे अंदरि रेफरेंस बुक तौर तस्लीम कयो वञे थो। उनजे हवाले खे केरु जल्दी चैलेंज नथो करे सघे। मञियल किताब आहे पूरी दुनिया जे अंदरि। लिखे थो त हिंदू जॾहिं दीवाली मल्हाईंदा आहिनि त बुनियादी उनजा जेके नुक़्ता आहिनि, हिकिड़ो ही चवनि था त राम मुक़ाबिलो कयो रावण सां, 14 सालनि खां पोइ अयोध्या पए थो, सीता बि गॾु हुजेसि, पुटु लक्ष्मण बि हुजेसि, हनुमान बि हुजे, पोइ हुन जी ख़ुशी में पूरे शहर जे अंदरि ॾिया लॻाया विया। दीवाली जी माना दीपावली संस्कृत जो लफ़्ज़ आहे, संस्कृत जो लफ़्ज़ आहे दीपावली, जंहिंजी माना आहे ॾिया कतार में रखणु, ॾिया कतार में रखणु। पूरे शहर जे अंदरि ॾिया ॿारिया विया इन ख़ुशी जे अंदरि। हिकिड़ो नुक़्तो ऐं ॿियो नुक़्तो चवे थो त इहे 5 ॾींहं हूंदा आहिनि दीवाली जा, जंहिंमें 3 ॾींहं ते इहे लक्ष्मी देवी जी पूॼा कंदा आहिनि। लक्ष्मी देवी हिन जे नज़दीक दौलत ॾियण वारी देवी आहे। दरवाज़ा खुलियल रखंदा आहिनि ताकि देवी दाख़िल थिए ऐं असांजे लाइ दौलत जा दरवाज़ा खुली वञनि। लक्ष्मी देवी जी पूॼा कंदा आहिनि इन ई दीवाली जे अंदरि। हाणे मूंखे ॿुधायो इन जे अंदरि शिरक आयो या कोन आयो? ऐं वधीक लिखे थो त बंगाल जे अंदरि वरी इन्हनि तारीख़नि में काली देवी जी पूॼा कंदा आहिनि। बंगाली काली देवी जी पूॼा कंदा आहिनि, ॿिया हिंदू लक्ष्मी देवी जी पूॼा कंदा आहिनि। हाणे तव्हां कीअं था चओ त इहे महज़ ख़ुशी जा ॾिहाड़ा आहिनि, इन्हनि जे पोयां शिरक आहे। जेकॾहिं तव्हां मुबारकबाद ॾियो था, तव्हां शिरक जी ताईद करियो पिया, शिरक में शामिल आहियो। मामूली ॻाल्हि कोन्हे, तव्हां शिरक में शामिल बयो, राज़ी बयो
ऐं उन बातिल अक़ीदे जी ताईद करियो पिया त बाबा लक्ष्मी देवी वॾा फ़ाइदा ॾे थी। तव्हांजी तौहीद रही तव्हांजी तौहीद। हाणे अल्लाह जे प्यारे पैगंबर ॾिसो केतिरे क़दर गैर मुस्लिम जी मुखालफ़त कई। सही बुखारी जी हदीस आहे त यहूदी छा कंदा हुआ, जॾहिं उन्हनि जूं औरतूं उन्हनि खे हैज़ ईंदो त खाईंदा पीअंदा उन्हनि सां गॾु कोन हुआ, गॾु रहंदा बि कोन हुआ ऐं खाईंदा पीअंदा बि कोन हुआ। हदीस मुस्लिम जी 302 नंबर। हाणे अल्लाह जे रसूल ते जॾहिं इहा ख़बर पए थी, साहब हली अची ॿुधायो, तॾहिं पाण फरमाए इस्नऊ कुल्ल शैइन इल्ला निकाह। तव्हां पंहिंजी घरवारी सां सवाइ हम बिस्तरी जे या जेके बि जाइज़ कम आहिनि करे सघो था। हम बिस्तरी खां सवाइ या जेके बि जाइज़ कम आहिनि तव्हां करे सघो था। जॾहिं यहूदियुनि ताईं इहा ॻाल्हि पए थी तॾहिं चवण लॻा मा युरीदु हाज़र रजुलु अन यदअ मिन अमरिना शैअन इल्ला ख़ालफ़ना फी। चई जेको मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, लॻे थो हर मुआमिले में असांजी मुखालफ़त कंदो। हर मुआमिले में असां चऊं था त गॾु खाइजे पीएजे न, अलॻि थी वञिजे। ही चवे थो खाई बि सघो था, गॾु रही बि सघो था, सिर्फ़ हम बिस्तरी कोन करणी आहे। लॻे थो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर मुआमिले में असांजी मुखालफ़त कंदो। कहिड़ो वॾो दलील आहे। पाण सगोरा गैर मुस्लिमनि सां मुखालफ़त कंदा हुआ। अञा ॿियो वाक़ियो हदीस आहे अबू दाऊदी 1134। पाण आया मके खां मदीने, त मदीने वारा 2 ॾिहाड़ा उन्हनि मुक़ररु कया हुआ, 2 ॾिण उन्हनि मुक़ररु कया हुआ। हिते छा कंदा हुआ, रांदि रूंद कंदा हुआ, खेर तमाशो कंदा हुआ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो वञा, इन जे पुठियां बुतनि जी पूॼा कोन हुई, बुतनि जी पूॼा कोन हुई। रांदि रूंद कंदा हुआ ऐं खेर तमाशो कंदा हुआ। जॾहिं पाण सगोरा मदीने हिजरत करे आया तॾहिं पाण फरमाया इन्नल्लाह क़द अबदलकुम बिहिमा खैरम मिनहुमा यौमल अज़हा व यौमल फित्र। पाण फरमाईंदा मदीने वारो, अल्लाह ताला तव्हांखे इन्हनि 2 ॾींहंनि जे मुक़ाबले में वरी बदिले में 2 बहितर ॾींहं ॾिना आहे। हिकिड़ो ईद उल अज़हा वारो ॾींहुं ऐं ॿियो ईद उल फित्र वारो ॾींहुं। अल्लाह जे नबी उन जाहिलियत जे 2 ॾींहंनि खे बरक़रार कोन रखियो, हालांकि उनमें शिरक जो कमु कोन थींदो, बुतनि जी पूॼा कोन थींदी, सिर्फ़ जाहिलियत जा 2 ॾींहं हुआ। प्यारे पैगंबर फौरन बदिलाया। तव्हांखे हाणे ईद उल अज़हा मल्हाइणी आहे, ईद उल फितर। ऐं तव्हां ॾिसो कॾहिं कॾहिं के जाहिल चवंदा आहिनि असांखे मुबारकबाद ॾियनि था। अल्लाह जा बानो असांखे मुबारकबाद ॾियनि था त असांजूं ईदूं अल्लाह जी तौहीद ते मबनी आहिनि। सुबुह जो निकिरूं था तकबीरूं चवंदे घरां निकिरंदा आहियूं न। ईद नमाज़ पढ़ूं था, अल्लाह जी वॾाई बयान करियूं था, गैरुल्लाह खे सजदो कोन था करियूं, गैरुल्लाह जी वॾाई बयान कोन था करियूं। असांजा ॾिहाड़ा अल्लाह जी तौहीद ते मबनी आहिनि, उन्हनि जा ॾिहाड़ा शिरक ते मबनी आहिनि। असीं छो जवाब ॾियूं उन्हनि खे? छा शिरक जी ताईद कंदासूं या दुनिया निभाइणी आहे? अक़ीदे में केरु नाराज़ थी वञे, यादि रखो अल्लाह खे नाराज़ न करियो। रब नाराज़ थी वियो, यादि रखियो तव्हांजी दुनिया बि हुई आख़िरत बि हुई। भला ही नाराज़ थिया छा कंदा पाण खे? छा कंदा पाण खे? अल्लाह जे नबी जे दौर में ईसाई मौजूद हुआ, यहूदी मौजूद हुआ, सहाबा मौजूद हुआ। इहे ॾिहाड़ा उन्हनि जा आया, कॾहिं अल्लाह जे नबी मुबारकबाद ॾिनी, कॾहिं सहाबी मुबारकबाद ॾिनी? हिकिड़ो दलील मूंखे केरु ॾेखारे। जेको नबी एॾो रवादार आहे, बीमार थियनि था तबियत पुछण वञे थो, महिमान नवाज़ी करे थो, लेकिन जॾहिं इहे ॾिहाड़ा आया अल्लाह जे नबी या सहाबा मां के हिकिड़े मुबारकबाद ॾिनी हुजे, मूंखे दलील पेश करे। दीन त उहो आहे जेको क़ुर हदीस में महफ़ूज़ आहे न। त पाण सगोरा 2 ॾींहं बदिलाए ॾियनि था। छाजे करे इस्लाम इहा सख़्ती कई आहे? जॾहिं तव्हां कंहिं मुशरिक क़ौम सां मुशाबत कंदो, तव्हांजे दिल में शिरक जी मोहबत अची वेंदी, तौहीद जी गैरत निकिरी वेंदी, दिल जे अंदरि उनसियत पैदा थी वेंदी। इहा सही सिधी ॻाल्हि आहे।
जेके मर्द औरतुनि जा कपिड़ा पाइनि था उन्हनि जे अंदरि औरतुनि वारियूं आदतूं अची वञनि। जेके मर्द औरतुनि जा कपिड़ा पाइनि था, जेके औरतूं मर्दनि जा कपिड़ा पाइनि थियूं, उन्हनि जे अंदरि उहे आदतूं अचणु शुरू थी वञनि थियूं। तंहिंजे करे अल्लाह जे नबी लानत कई उन्हनि मर्दनि ते जेके औरतुनि जी मुशाबत कनि, उन्हनि औरतुनि ते जेके मर्दनि जी मुशाबत कनि। छाजे करे मुशाबत जो असर थिए थो, दिल आस्ते आस्ते कारी थियण लॻे थी, तौहीद जी गैरत मोकिलाइण लॻे थी। इस्लाम चाहे थो या तौहीद जी मोहब्बत मौजूद रहे। ॿियो दलील पेश कंदो हलां, हदीस आहे इब्न हिब्बान जी, हदीस नंबर आहे 3646। 500 गोरा छंछर ऐं आचर ते रोज़ो रखंदा हुआ, नफ़ली रोज़ो। जॾहिं 500 गोरनि खां पुछियो वियो, या रसूलल्लाह तव्हीं छंछर ऐं आचर ते रोज़ो छो था रखो, तॾहिं पाण फरमाईंदा इन्नहुमा यौमा ईदिल मुशरिकीन, इहे ॿई ॾींहं मुशरिकनि जे ईद जा ॾींहं। छो त यहूदियुनि जे नज़दीक छंछर बरकत वारो ॾींहुं आहे, ईसाइनि जे नज़दीक आचर जो ॾींहुं बरकत वारो आहे। ईसाई आचर जी ताज़ीम कंदा आहिनि, यहूदी छंछर जी ताज़ीम कंदा आहिनि। पाण फरमाइनि था इहे ॿई ॾींहं मुशरिकनि जी ईद जा ॾींहं आहिनि। फ़अना उहिब्बु अन उख़ालिफ़हुम, आऊं चाहियां थो इन्हनि जी मुखालफ़त करियां। मुस्नद अहमद 44 नंबर जिल्द 631, इब्न हिब्बान 3646, इब्न खुज़ैमा 2167, सही सनद सां पाण छा था फरमाइनि, आऊं चाहियां थो इन्हनि जी मुखालफ़त करियां। उन खां पोइ ॾिसो 500 गोरा उन दौर जे अंदरि यहूदी निमाज़ पढ़ंदा हुआ पंहिंजे तरीक़े मुताबिक़, त उहे जुती कोन पाईंदा हुआ, हमेशा पेरनि उघाड़ा, मोज़ा कोन पाईंदा हुआ। पाण छा था फरमाइनि, इब्न हिब्बान जी हदीस 2186, खालिफुल यहूद वन नसारा फइन्नहुम ला युसल्लून फी खिफाफिहिम वला फी निआलिहिम। पाण फरमाईंदा यहूदी ऐं नसारा जुती पाए निमाज़ कोन था पढ़नि ऐं मोज़ा पाए निमाज़ नथा पढ़नि। तव्हां हुन जी मुखालफ़त करियो, जुती पाए बि निमाज़ पढ़ो, मोज़ा पाए बि निमाज़ पढ़ो। असां मांखे बेवकूफ़ जॾहिं मौक़ो मिलंदो आहे जनाज़े निमाज़ ॿाहिरि मैदान में पढ़ंदा आहियूं, तॾहिं बि जुती लाइ छॾींदा आहियूं। का ज़रूरत कोन्हे जुती लाइण जी, ज़मीन ते रगड़ियो, जुती साफ़ आहे। अल्लाह जे नबी फरमायो, अवां मां को माण्हू निमाज़ पढ़णु चाहे थो, जुती पातल आहे, उनखे घुर्जे जुती जो तर ॾिसे, जेकॾहिं का नजासत लॻल आहे ज़मीन ते रगड़े। अल्लाह जे नबी ईअं कोन चयो न पाणी सां धोए, ज़मीन ते रगड़े, उन खां पोइ निमाज़ पढ़े, मामूली लॻल हूंदी रब जे नज़दीक क़ाबिल माफ़ी आहे। जी इमाम इब्न क़य्यिम दलील पेश कयो आहे न, त माण्हू जॾहिं भितरनि सां माना तहारत कंदो आहे, क़ज़ाए हाजत ते वञे थो, पाणी न हुजे, भितरनि सां माण्हू तहारत कंदो आहे, भितरनि सां तहारत सफ़ा 100% कोन थींदी, पर शरीयत चवे थी इंसान पाक थी। इमाम इब्न क़य्यिम इग़ासतुल लहफ़ान जे अंदरि वॾो बहस कयो आहे नुक़्ते ते, मामूली क़िस्म जी नजासतूं हिते शरीयत नरमी कई आहे। जेकॾहिं मामूली नजासत लॻल आहे जुती जे तर में, को फ़र्क़ु कोन थो पवे। अल्लाह जे नबी धोअण जो हुकुम कोन ॾिनो, ज़मीन ते रगड़ियो, उन खां पोइ जुती पाए निमाज़ पढ़ो। छो त यहूदी कॾहिं कोन पढ़ंदा हुआ, असांखे मौक़ो मिले थो पढ़णु घुर्जे। असीं वरी छा कंदा आहियूं, जुती लाइ मथां चढ़ियो बीठा आहियूं। अकुलमंदी इहा आहे असांजी, मथां चढ़ियो वरी बीठा आहियूं, साॻी जुती मथां चढ़ियो बीठा आहियूं। इन खां बहितर आहे सुन्नत ते अमल करियो, रगड़े ज़मीन ते नमाज़ पढ़ो, जुती जे अंदरि पढ़ायो। अल्लाहु अकबर। उन खां पोइ दोस्तो अवां अंदाज़ो लॻायो त दीन इस्लाम अहिड़नि कमनि में शिरकत खां मने करे थो जिते शिरक थींदड़ हुजे, अल्लाह रसूल जी नाफ़रमानी थींदड़ हुजे। हाणे के जॻह ते तव्हीं वेठा आहियो, मिसाल तव्हांखे ॾियां थो त सूरत निसा जी 140 नंबर आयत मुंहिंजे साम्हूं आहे, गौर सां ॿुधिजो, वॾी अहम आयत आहे। जेकॾहिं ज़मीर ज़िंदा आहे न, तौहीद ज़िंदा आहे, इहो आयत जो टुकड़ो तव्हांखे सम्झाइण लाइ काफ़ी आहे। अल्लाह ताला फरमाए थो, जेकॾहिं के जाइ ते अल्लाह जी आयतुनि जो मज़ाक उॾायो वञे या इनकार कयो वञे, अॼु अहिड़ियूं जायूं आहिनि, हिंदू छा मुस्लमान हमलो पिया कनि क़ुरान जी आयतुनि ते, इनकार पिया कनि, चर्चा पिया कनि, टठोड़ियूं पिया कनि। हाणे छा कजे, अल्लाह ताला फरमाए फला तक़उदू, उते न वियो, रवाना थी वञो,
छो दीन जो मज़ाक उड़ायो पियो वञे, क़ुरान जो मज़ाक उड़ायो पियो वञे, अल्लाह जी ज़ात जो मज़ाक उड़ायो पियो वञे। वेठल रहियो, दिल मां गैरत मोकिलाए वेंदी तौहीद जी, जेका रब चाहे थो मोमिन जी दिल में हुअणु घुरिजे। हाणे किथे अल्लाह छा फरमायो, गौर सां ॿुधिजो। फरमाई जेकॾहिं तव्हां वेठल रहिया, पोइ छा थींदो? इन्नकुम इज़म मिस्लुहुम, बेशक तव्हां बि उन्हनि जहिड़ा ई थींदो। हालांकि तव्हां क़ुरान जी आयत जो इनकार कोन कयो, हालांकि तव्हां मज़ाक कोन उॾायो आहे, सिर्फ़ वेठा आहियो, ख़ामोशी सां ॿुधो पिया। रब छा थो चए? बेशक इन्नकुम, बेशक तव्हां उन्हनि जहिड़ा थींदो। माना तव्हांजो ईमान मोकिलायो, उन जहिड़ा ई मुशरिक कयो, जो मज़ाक उॾायो पियो वञे क़ुरान जी आयतनि जो, इनकार कयो पियो वञे, तव्हीं ख़ामोश वेठा आहियो। उथी वञो, नथा उथो त तनक़ीद करियो, रोकियो हुनखे, ताक़त सां रोकियो, ज़बान सां चओ, माथ करे वेठल आहियो, तव्हीं बि उन्हनि जहिड़ा ॾुहारी आहियो। हत्ता कि दीन चवे थो त अव्हां जो भाउ, अव्हां जो पीउ अल्लाह जो दुश्मन आहे, उनखे दोस्त न बनाए। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिदू आबाकुम व इख्वानकुम औलिया इन इस्तहब्बुल कुफ्र अलल ईमान व मन यतवल्लहुम मिनकुम फउलाइका हुमुज़ ज़ालिमून। सूरह तौबा आयत नंबर 23। या गौर सां ॿुधजो, ऐ ईमान वारो, अवी पंहिंजा पीउ, जेकॾहिं जमा जो सीगो पीअर, अव्हां जा पीउ, अव्हां जा भाइर, जेकॾहिं इस्लाम जे मुक़ाबले में कुफर खे पसंदि कनि, उन्हनि सां तव्हीं दोस्ती न रखो। दोस्ती रखी अल्लाह ताला अवी बि उन्हनि मझा थींदा। अवी बि उन्हनि जहिड़ा आहियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे पीउ ऐं भाउ सां दोस्ती रखी, ऐं उन्हनि सां उन्हनि जहिड़ा ई आहियो, जेकॾहिं उहे कुफर खे तरजीह ॾियनि था इस्लाम जे मुक़ाबले। अजहिड़ा बदबख्त आहिनि, नाम निहाद मुस्लमान, मुनाफिक, मुल्हिद सिंध जे अंदरि तमामु घणा आहिनि। ॾहरिया तव्हांजे घर जे अंदरि वेही अल्लाह खे घटि वधि ॻाल्हाइनि था, अल्लाह जे रसूल घटि वधि ॻाल्हाइनि था, क़ुरान ते हमलो कनि था, ऐं माण्हू ख़ामोश हुजे, अहिड़े खे घर खां ॿाहिरि कढे। न आहे तोसां मुंहिंजो तालुक आहे दीन सां, पुटु हुजे या पीउ हुजे, रब जो दुश्मन आहे, असांजो दुश्मन आहे। अल्लाह ताला फरमाए थो, उन वक़्तु तव्हां बि उन्हनि जहिड़ा थी वेंदो, जेकॾहिं उन सां दोस्ती रखो था। इमाम कुर्तबी उनजी शरह कंदे चवे थो, हुव मुशरिकुन मिस्लुहुम, इहो बि उन जहिड़ो मुशरिक थींदो। लिअन्न मन रज़िय बिशिर्क फहुव मुशरिक, जेको शिरक मां राज़ी थिए थो उहो मुशरिक। शिरक बयान कयो वञे थो, इहा राज़ी आहे, माथा एतराज़ कोन थो करे, इहो मुशरिक आहे। इमाम कुर्तबी जी शरह कई आहे। ऐं तव्हां ॾिसो, अल्लाह ताला सूरह फुरकान क़ुरान जी सूरत नंबर 25 आहे, इबादुर रहमान जी निशानियूं बयान कई। वॾो मौज़ू आहे हक़ीक़त में। उन में रब्बुल आलमीन 72 नंबर आयत ते बयान करे थो त रहमान जा हक़ीक़ी माना उहे आहिनि, वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर, वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर। हिते ज़ूर जी माना छा आहे? इमाम मुजाहिद, इमाम ज़हाक बिन मुज़ाहिम, मोहम्मद बिन सीरीन, इमाम ताऊस, इमाम अबू आलिया, इमाम रबी बिन अनस, ये सभई ताबई इमाम आहिनि। ये चवनि था त ज़ूर जी माना आहे मुशरिकनि जूं ईदूं। फरमाई अल्लाह जा हक़ीक़ी माना उहे आहिनि जेके मुशरिकनि जी ईदनि में शरीक नथा थियनि। मुशरिकनि जी ईदनि में शरीक नथा थियनि। हिकिड़ो शरीक थियणा उते वञणु, ॿियो शरीक थियणा मुबारक ॾियणु। मुबारक ॾियण बि शरीक थियणा। चोथनि ॾियारनि जे पुठियां शिरक आहे। ख़ाली ईअं न आहे, को हिंदू इम्तिहान में पास थिए थो, को हिंदू या गैर मुस्लिम नौकरी मिले थी, तव्हां मुबारकबाद ॾियो, को अर्ज़ु कोन्हे। अलाह तोखे मुबारक हुजे, इम्तिहान में पास थियो, अलाह तोखे मुबारक हुजे, तोखे नौकरी मिली आहे, को अर्ज़ु कोन्हे। छो त पोयां मज़हबी पहलू कोन्हे, पर इहे ॾिहाड़ा इन्हनि जे पोयां शिरक मौजूदु आहे। मुबारक ॾियण माना शिरक जी तारीफ़। अल्लाहु अकबर। उन खां पोइ दोस्त ॿुधाईंदो हलां, दीन इस्लाम जेको आहे असांखे इहो बि ॿुधाए थो
त बाद औकात असीं जिन खे मामूली अमल समझंदा आहियूं, पर जेकॾहिं इंसान करे वे त उनजो अमल बर्बाद थी सघे थो, उनजो अमल बर्बाद थी सघे थो, मुशरिक थी सघे थो। अल्लाह जे रसूल हिकु दफ़े पाण वेठा आहिनि तेसीं हिकिड़े माण्हू तकरीर कंदे चयो, बल्कि ॻाल्हाईंदे चयो, माशा अल्लाह व शियत, जी अल्लाह घुरे ऐं तव्हां घुरो। ॾिसो जुमिलो बज़ार पाण खे मामूली नज़र अचे थो, जी अल्लाह चाहे ऐं तव्हां चाहियो। पाण सुगरन फरमायो, अजालतनी लिल्लाहि निदन, तो मूंखे रब जो शरीक बनाए छॾियो। बल माशा अल्लाह वहदहू, बल्कि चओ अकेलो अल्लाह जी चाहे। ॾिसो अल्लाह जे नबी छा फरमायो, तो मूंखे अल्लाह जो शरीक बनाए छॾियो। पाण सोचींदासीं नंढड़ो जुमिलो आहे, पर पैगंबर चयो तो शरीक बनाए छॾियो। हत्ता के पाण फरमाइनि था, हिकिड़ो माण्हू घरां निकितो आहे पर सवण करे थो, त यार जे माना फलाणे जो मुंहुं ॾिठमि, कारे रंग जी ॿिली लंघे वई, कमु कोन थींदो, फलाणो ॾींहुं आहे। पाण फरमाए, मन रद्दत तियरतो अन हाजते ही फ़क़द अशरक, जंहिं माण्हू खे सवण उनजी हाजत खां कम खां रोके छॾियो, तहक़ीक़ उन शिरक कयो। ही घरां निकितो आहे पर सवण करे थो, सवण करे थो, पर फलाणे ते नज़र पई, अॼु मुंहिंजो कमु कोन थींदो। हालांकि बज़ा नंढड़ी शइ आहे। अल्लाह जे नबी छा फरमायो, उन शिरक कयो। तव्हां चवंदासीं यार शिरक का अहिड़ी ॾुख माना जेका मामूली ॻाल्हि आहे छा? हीअ ॾिसो हदीसूं तव्हांजे साम्हूं आहिनि, हदीसूं साम्हूं आहिनि। बाज़ औकात मामूली कम ते इंसान शिरक जो मुर्तकिब थी वञे थो। पाण सगुरनि फरमायो, मन हलफ बिग़ैरिल्लाह फ़क़द अशरक, जे अल्लाह खां सवाइ ॿिए जो कसम खयो उन शिरक कयो। हाणे ॾे जवाब, चओ था न शिरक एतिरो आसान आहे। ही टे हदीसूं मूं पेश कयूं, बल्कि बाज़ औकात मामूली जुमला तव्हांखे जहन्नम में पहुचाए सघनि था। पाण सुगुरा फरमाइनि था, सही बुखारी हदीस आहे, ॿ मुस्लमान पाण में विड़ी पिया, हिकिड़े मुस्लमान कसम खणी चयो, अल्लाह तोखे कोन बख़्शींदो, अल्लाह जो कसम, अल्लाह तोखे कोन बख़्शींदो। सही बुखारी हदीस आहे। अल्लाह ताला उन माण्हू खे जे कसम खणी चयो त अल्लाह कोन बख़्शींदो, उनखे जहन्नम में दाख़िल करे, ऐं जंहिंजे बारे में कसम खयो हुआई उनखे जन्नत में दाख़िला ॾिनाई। ऐं रब्बुल आलमीन छा फरमायो, मन ज़ल्लज़ी यतअल्ला अलैया, ही केरु आहे जेको मुंहिंजो कसम खणे थो, आऊं जीअं चाहियां करियां, मुंहिंजे नाले ते कसम कीअं कयो आहे त अल्लाह कोन बख़्शींदो। अल्लाह ताला उनखे जहन्नम रसीद करे छॾियो, उनखे जन्नत में दाख़िला ॾेई छॾियो, रब खां को पुछण वारो कोन्हे। मज़ा नंढड़ो जुमिलो। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो, सुलह हुदैबिया जे मौक़े ते पाण राति जो तरसी पिया, राति जो बरसाति वसी, फजर निमाज़ पढ़ाए सहाबा जे साम्हूं थी वेहनि था। पाण फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो, अॼोकी राति में मुंहिंजनि किन पाननि ईमान जी हालत में सुबुह कई आहे ऐं किन पाननि कुफर जी हालत में सुबुह कई आहे। अॼोकी राति में, हिकु राति जे अंदरि के काफ़िर थी विया, के सचा मोमिन। कहिड़े तरीक़े सां, जंहिं चयो बरसाति फलाणे तारे जे करे वसी आहे, उन अल्लाह जो कुफर कयो, तारे ते ईमान आंदाई। ऐं जंहिं चयो त बरसाति अल्लाह ते फज़ल ऐं रहमत सां वसी आहे, उन अल्लाह ते ईमान आंदो, तारे जे असर जो इनकार कयो। हाणे रुगो एतिरो चवे थो त फलाणे तारे जे असर जे करे ही बरसाति वसी आहे, अल्लाह जे नबी फरमायो रब जो कुफर कयो। सही बुखारी हदीस। भई सोचो अक़ीदो कहिड़ो हसास आहे, केतिरे क़दुरु अक़ीदो हसास आहे। इस्लाम त चाहे थो कुफार सां ऐं मुशरिकनि सां मुशाबत न थिए। ॾिसो पाण सुगरा फरमाइनि था, हदीस आहे सही मुस्लिम जी, जॾहिं सिज उभरे ऐं जॾहिं सिज लहे तव्हीं सजदो न करे। हालांकि मुस्लमान सजदो कंहिंखे पियो करे था? अल्लाह खे। हू कंहिं ॿिए खे सजदो कोन थो करे, अल्लाह खे सजदो करे थो। पर प्यारे पैगंबर फरमायो, सिज उभरण महिल, सिज लहण महिल सजदो न करियो, छो त इन टाइम ते काफ़िर सिज खे सजदो कंदा। मुशाबत न थी वञे, मुशाबत न थी वञे। हालांकि मुस्लमान सजदो अल्लाह खे करे थो, सिज खे कोन थो करे, पर मुशाबत न थी वञे। प्यारे पैगंबर मना कई। अहिड़े नमूने सां अल्लाह जे नबी पंहिंजे आख़िरी दौर में चयो,
लानल्लाहुल यहूद वन नसारा इत्तखदू क़ुबूर अंबियाहिम मसाजिद। अल्लाह जी लानत हो जाए यहूदियन ते, अल्लाह जी लानत हो जाए नसारा ते, जिन पंहिंजनि पैगंबरनि जी कब्रनि खे सजदे जी जाइ बनाए छॾी, उते सजदा कंदा। अल्लाह जी लानत हो जाए। अॼु मुस्लमान कनि पिया कोन पिया कनि? कहिड़ो मेलो आहे जंहिं ते कब्र खे सजदो कोन थो कयो वञे? हाणे त एॾा जाइल थी चुका आहिनि। फेसबुक ते फोटो ॾिठुमि, समन शाह जे मेले में हिकिड़ो नकली पत्थर जो ठहियल कुकड़, तंहिंखे हिकिड़ो बदबख्त सजदो करे। ही मुसलमान है? गैरुल्लाह खे सजदो हराम है, शिरक आहे, हराम है शिरक, सजदो इबादत आहे। वही सोचो, जेकॾहिं यहूदी करे, ईसाई करे, अल्लाह जी लानत, मुसलमान करे रहमत वसंदी। अल्लाह जे नबी यहूद नसारा जे अमल खां ख़बरदार कयो, इहो कमु तव्हांखे कोन्हे करिणो। अहिड़े नमूने सां पाण सोबरा फरमाइनि था, रमज़ान जा रोज़ा या ॿिया रोज़ा रखो, सहरी कंदा करियो। छो? अहले किताब सहरी कोन था कनि, तव्हीं मुखालफ़त कयो। रोज़ो जल्दी खोलींदा करियो, छो त यहूदी देर सां खोलीनि था। ॾिसो केतिरे क़दर मुखालफ़त। तव्हीं रोज़ो जल्दी खोलियो ऐं सहरी खाईंदा करियो, छो त अहले किताब सहरी कोन था खाइनि, रोज़ो देर सां खोलीनि था। उन्हनि जी मुखालफ़त करियो, हर जाइ ते मुखालफ़त। उन दौर जे अंदरि जेके हूंदा हुआ यहूदी, उन दौर जे अंदरि ॾाढ़ियूं वॾियूं रखंदा हुआ ऐं ॾाढ़ी खे अछो छॾींदा हुआ। नबी साहब फरमायो, तव्हीं रंग लॻायो, ॾाढ़ी जो रंग बदिलायो। कारे रंग जी मने बाक़ी हर रंग लॻाए सघे थो, ॻाढ़ो हुजे, नासी हुजे, ग्रे हुजे, कहिड़ो बि कलर हुजे, सिर्फ़ कारे जी मने आहे। अल्लाह जे नबी फरमायो, तव्हीं रंग लॻायो, छो तूं ॾाढ़ी खे रंग कोन था कनि, मुशाबत नथी वञे। वही सोचो, केतिरे क़दर प्यारे पैगंबर माना असांखे हुकुम ॾिना आहिनि त इंसान गैर मुस्लिम सां मुशाबत न करे। ऐं ॿुधाईंदो हलां त इहो अक़ीदे जो मसलो एॾो हसास आहे। हिकु दफ़े पाण सोगरा फरमाइनि था, बल्कि इमाम अहमद बिन अंबल पंहिंजी किताब ज़ुहद जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो आंदो आहे, सही सनद सां, हदीस मौक़ूफ़न आहे। जेके मुहक़िक़ चवनि था मरफ़ूअन कोन्हे, या मौक़ूफ़न आहे, सहाबी खां मरवी आहे। पर अहिड़ी ॻाल्हि सहाबी पंहिंजी राय सां नथो करे सघे, हुक्मन मरफ़ू आहे। त अॻे उम्मतनि जे अंदरि हिकिड़ो बुत हूंदो हो, हिकिड़े ॻोठ में, जेको माण्हू उतां लंघंदो हो उनखे चवंदा हिन ते का न का शइ कुर्बान कर, का न का शइ। हिकु दफ़े ॿ मुस्लमान अची निकिता, जॾहिं वरिता कि बाबा तोखे कुर्बानी करणी आहे। हिकिड़े चयो, न ही बुत आहे, गैरुल्लाह आहे, मरी पवंदुसि कोन कुर्बानी कंदुसि, का बि शइ न। कि भला मख थी, मख बि न। नबी साहब फरमायो, बल्कि सलमान फारसी रज़ी अल्लाह फरमाए थो, उन्हनि शहीद करे छॾियो, उन मुसलमान खे जन्नत में दाख़िल। ॿिए खे झले वरिताऊं कि बाबा कुझु न कुझु कुर्बान कर, कि मूं वटि का शइ कोन्हे। कि भला मख मारे कुर्बान कर। हिन चयो, मूं वटि का शइ कोन्हे जो कुर्बान कयां। नए सिंधी शइ उन करे पोइ का बि मूं वटि शइ कोन्हे जो कुर्बान कयां। भला मख त आहे, हिन मख मारे कुर्बान कई। हदीस लफ़्ज़नि जो जहन्नम जे अंदरि। हाणे हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो, क़ुरान में अल्लाह ताला फरमायो सूरह नहल जे अंदरि, जेकॾहिं कंहिंखे मजबूरन गन पॉइंट ते कुफर जा कलिमात चवराया वञनि ऐं उहो चए, अल्लाह माफ़ी ॾियण वारो, हुन दिलि सां कोन चया आहिनि, हुनखे गन पॉइंट ते लफ़्ज़ चवराया विया। हाणे हिन माण्हू खे मजबूर कयो वियो, हिन मख कुर्बान कई, कुझु अन में छो वियो? भई हिनखे माफ़ी मिलणु घुरिजे हा न। शेख सालेह बिन फौज़ान हफ़िज़हुल्लाह, जेके हाणे मुफ्ती आज़म बनायो वियो आहे सऊदी अरब जो, अल्लाह अकबर, जयद आदमी दी, अल्लाह उनजी हिफ़ाज़त फरमाए। उनजो शरह आहे किताब तौहीदी इयानतुल मुस्तफ़ीद। उनमें नुक़्तो लिखे थो त इहो हमरा कुर्बानी लाइ तयार हो, जो चयई मूं वटि आहे कुझु कोन, माना हुजे सा त करे आ, हुजे सा त करे आ। लय सिंधी शइ उन करे पोइ नियत हुई त करियां, मूं वटि आहे कोन, तंहिंजे करे जहन्नम में वियो। न हुजण जे करे हुन कोन कई, हुजे सा करे छॾिया। त भई सोचियो त अक़ीदे जो मामिलो केॾो हसास आहे। उन खां पोइ दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अल्लाह जे प्यारे पैगंबर
मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे इहो बि सम्झायो त की अहिड़ी जॻह ते जिते काफ़िर या मुशरिक इबादत कंदा हुजनि मुस्लमान खे बि इबादत न करणु घुरिजे, मथां मुशाबत न थी। हिकिड़ो सहाबी हली आयो अल्लाह जे रसूल, अबू दाऊद जी हदीस आहे 3313, मके जे भरिसां हिकिड़ो इलाइक़ो आहे बुआना। हिन चयो अल्लाह जे रसूल, मूं जाहिलियत में बास बासी हुई त बुआना जी जाइ ते ऐं अल्लाह जे नाले उठ कुर्बान कंदुसि। हाणे गौर सां ॿुधिजो, कुर्बान करणु चाहे पियो अल्लाह जे नाले, गैरुल्लाह जे नाले न। पाण चवनि हा वञी कुर्बान कर, ज़बह कर, अल्लाह जे नाले करी पियो, पर पाण सगोरन थोरो सोचियो त ही बुआना के ख़ासि जाइ ते कुर्बानी छो थो करणु चाहे? पंहिंजे घर कोन थो करे, पंहिंजी जाइ ते कोन थो करे, बुआना जो इंतखाब छो कयो आहे? अल्लाह जे नबी विठल साहबा खां पुछियो, वज़ाहत थी वञे। ॾिसो अक़ीदे जो मामिलो आहे, वज़ाहत थी वञे। पाण साहबा खां पुछनि था, मूंखे ॿुधायो इन ई जाइ ते जाहिलियत जे दौर में कॾहिं मेलो लॻंदो हो? साहबा चयो न। जाहिलियत जे दौर में कॾहिं के बुत जी पूॼा थींदी हुई? साहबा चयो न। पाण फरमाईंदा, औफ बे नज़रिक, हाणे वञी उठ ज़बह कर। आउं तव्हां खां पुछणु चाहियां थो, अल्लाह जे नबीअ त सुवाल छो कया? छो कया? जेकॾहिं साहबा चवनि हा अल्लाह जे रसूल ते बुत जी पूॼा थींदी हुई या जाहिलियत जे दौर में मेलो लॻंदड़ हो, पाण मना करे छॾींदा, अल्लाह जे नाले कुर्बानी करणु कोन ॾींदा। छो त मुशाबत आहे कुफर से शिरक सां, मुशरिकनि सां मुशाबत आहे। त भई सोचियो, उहे माण्हू जेके चवनि था अल्लाह जे नाले ज़बह करियूं था ऐं दरगाह ते जानवर खाए वञनि था, अहमद राजे जो पाॾो, चमन शाह जो कुकड़, अल्लाह जे नाले हुजे हा त घर करे हा न, दरगाह ते छो कयो वियो? रब्बुल आलमीन फरमाए थो सूरह अल माइदा जे 13 रुकू में जेके जानवर हराम आहिनि उनमें हिकिड़ो क़िस्म आहे वज़ुबिह अलन नुसुब, जेके आस्ताननि ते कुठा वञनि से बि हराम आहिनि। जिते गैरुल्लाह जी पूॼा थिए थी आस्तानू आहे, चाहे बुत लॻल हुजे, चाहे कबर हुजे, चाहे दरगाह हुजे, आस्तानू आहे, उते गैरुल्लाह जी पूॼा थिए थी। जेकॾहिं जानवर ज़बह कंदो अल्लाह जे नाले कोन्हे, हराम आहे। इहा दीन इस्लाम जंहिंजो हुलियो ये बेदीन बिगाड़णु चाहिए, ये बुलंद जेके आंगुरियुनि ते ॻणण जेतिरा आहिनि। ऐं ॿुधाईंदो वञा दोस्तो, यादि रखो इहो फर्ज़ असां चंद मुस्लमाननि जो कोन्हे, तव्हांजो फर्ज़ आहे। अहिड़े बेदीननि जो ताक़ुब करियो, वरना क़यामत ॾींहुं अल्लाह पुछा कंदो। अल्लाह पुछंदो तव्हां खां, जॾहिं मुंहिंजे दीन जा दुश्मन बकवास करे रहिया हुआ मुंहिंजे दीन जे बारे में, तूं ख़ामोश छो आहे? जवाब कहिड़ो ॾींदे? रब मौत जो ढपो, मरी न पव, या अल्लाह ढपो मथां रोज़गार बंदि न थी वञे। इहो तुंहिंजो जवाब हलंदो? हलंदो तुंहिंजो जवाब? जिंदगी मौत कंहिंजे हथ में आहे, रोज़ी कंहिंजे हथ में आहे, इज़्ज़त ज़िल्लत कंहिंजे हथ में आहे। हक़ खोले बयान करियो, दुनिया नाराज़ थी वञे परवाह न आहे। अल्लाह जो कसम, रब उन जो शान बुलंद कंदो आहे। इमाम इब्न तैमिया, मोहम्मद बिन अब्दुल वहाब अॼु पूरी दुनिया गुण ॻाए पई, छाजे करे? अल्लाह जी तौहीद खे खोले बयान कया, कॾहिं ॾिना कोन, जेलनि में विया। तंहिंजे करे गुंगार इमाम चयो न इब्न क़य्यिम, जेको हक़ बयान नथो करे गूंगो शैतान आहे, गूंगो शैतान आहे। माण्हुनि जी नाराज़गी जो फिक्र न करियो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे ॾियारा मल्हाइण त परे जी ॻाल्हि, जे कॾहिं को माण्हू अल्लाह रसूल ऐं क़ुरान जी आयत जो मज़ाक उॾाए थो, काफ़िर थियो वञे। आयत नंबर सूरह तौबा जी 65 ऐं 66 नंबर आहे। सूरह तौबा आयत नंबर 65 ऐं 66। अल्हम्दुलिल्लाह अहले हदीस जो स्टेज आहे, हर शइ हवाले सां। को माई जो लाल नथो चई सघे त डॉक्टर साहब ही शइ तव्हां बिना हवाले जे पेश कई आहे, हिकु हिकु हवालो मूं वटि नोट कयो। अल्लाह ताला छा थो फरमाए? कुल ऐं पैगंबर तूं चओ, अबिल्लाहि व आयातिही व रसूलिही कुंतुम तस्ताज़िऊन ला तातज़िरू क़द कफ़रतुम बाद ईमानिकुम। पैगंबर तूं इन्हनि खे चओ, तव्हीं अल्लाह जो मज़ाक उॾायो था, अल्लाह जी आयतुनि ते ठठोरी करियो था, प्यारे पैगंबर सां चर्चो करियो था, उज़र न करियो, तव्हां ईमान आणण खां पोइ यकीनन कुफर कयो।
फ़क़त अरबी में छा चइबो आहे यकीनन बिला शक तव्हां कुफर कयो मज़ाक उॾाइण सां काफ़िर थियो वञे त अहिड़नि त्योहारनि में शरीक थियण बाबा हिंदू नाराज़ न थिए बाबा हिंदू सां दुनियावी तौर ते पेश अचो बीमार आहे गरीब माण्हू आहे दवाऊं वठी ॾियो मिस्कीन आहे मदद करियो पाड़े में रहे तो ख्याल रखो इस्लाम मने कोन कई यार ॻाल्हि खां बिल्कुलु उसने शुरू करियो पर दीन जे मुआमिले में जिते शिरकिया ॻाल्हि हुजे ताउन कोन कबो आउं तव्हां खां पुछां थो चओ था रवादारी हिंदू खे चओ हिंदू खे चओ साईं असां ढगी कुठी आहे अचो घर खाओ ठाहींदो अव्हां खां वधीक हुनखे गैरत आहे पंहिंजे मज़हब जी मरी पवंदो ढगी कोन खाईंदो मरी पवंदो ढगी कोन खाईंदो केॾां वई तुंहिंजी रवादारी इहो रवादारी जो सबक़ हुननि खे ॾे हुननि में पंहिंजे मज़हब जे अक़ीदे जी गैरत आहे अफ़सोस असांजे मुस्लमाननि में कोन्हे हू तुंहिंजी ढगी न खाईंदो चवंदो हराम आहे तूं बि हुनखे चओ तुंहिंजा शिरकिया तिहाड़ आहिनि मुबारक ॾियणु हराम आहे तुंहिंजा तिहाड़ा शिरकिया आहिनि मुबारकबाद ॾियणु मुंहिंजे नज़दीक हराम आहे जी तूं चवी थो ढगी खाइणु हराम आहे तू समझौतो कोन थो करे पंहिंजे अक़ीदे ते तू मुसलमान थी करे समझौतो करे अफ़सोस थो थिए अल्लाह जा बानो पंहिंजे अंदरि तौहीद जी गैरत पैदा करे अक़ीदे जी गैरत अल्लाह जो कसम अक़ीदो न रहियो तौहीद न रही तव्हां सही माना जे अंदरि मुसलमान आहियो ई क़यामत ॾींहुं पकड़ में अची वेंदो अल्लाह पकड़ कंदो तव्हांजी छा जो तव्हांखे डपो असीं कंहिंखे गार कोन था ॾियूं घटि वधि कोन था ॻाल्हायूं सही सिधी ॻाल्हि आहे पर खोले हक़ बयान कंदासीं कि 100 दफ़ा नाराज़ थी वञे असांखे कंहिंजी परवाह कोन्हे इहा शिरक एॾी ख़तरनाक शइ आहे आख़िरी जुमिलो ॿुधायां पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदसि इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़ो पैगम्बर अज़ीम पैगम्बर आहे न तौहीद जो नंबरदार चवंदा आहिनि इमामुल मुवहिदीन इहो लक़ब ॾींदा आहिनि उहो छा थो चवे सूरह इब्राहिम जी आयत नंबर 35 अल्लाह खां दुआ घुरे थो वजनुबनी वो बनी अन्नाबुदुल असनाम ऐं मुंहिंजा रब मूंखे बि बचाए मुंहिंजे औलाद खे बचाए असीं बुतनि जी पूॼा न कयूं केरु पियो चवे इब्राहिम अलैहिस्सलाम माना शिरक जी ख़तरनाक शइ आहे इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ घुरे पियो ऐं अल्लाह मूंखे बचाए मुंहिंजे औलाद खे बचाए असीं बुतनि जी पूॼा न करियूं अक़ीदे जो मामिलो मामूली कोन्हे इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़ो पैगम्बर अल्लाह खां दुआ घुरे पियो असांखे दुआ घुरणु घुरिजे ईअं न थिए जो हाणे जहिड़ा में शिरक करे वियो ऐं नेकियूं तबाह थी वञनि यादि रखी छॾियो दोस्तो अक़ीदे जो मामिलो तमामु हसास आहे अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे तौहीद ते ज़िंदा रखे जॾहिं असांजो मौत अचे अल्लाह असांजो मौत तौहीद ते फरमाए वाखिरो दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।